नाज़ असांजा हिन वक़्तु पीर जे ॻोठ जे समाजी शख़्सियत सैयद हारून शाह राशदी असां सां गॾु मौजूदु आहे। असां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पीर ॻोठ में हिन वक़्त ताईं सरकारी सतह ते न का बचत बाज़ार लॻी आहे, न ई ग़रीब आवाम खे रमज़ान शरीफ़ महीने में को रिलीफ मिली सघियो आहे। असांखे विज़िट दौरान इहो बि लॻो त पीर जो ॻोठ में यूटिलिटी स्टोर ते बि सॼे महीने इन रमज़ान जे महीने हलंदड़ महीने में किथे बि जेको सामान आहे अटो सस्तो या गिहु या खंडु उहो बि यूटिलिटी स्टोर ते असांखे न मिलियो, जंहिंजे करे जेको हितां जो आवाम आहे उहो सख़्तु परेशान आहे। इन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं इहे असांखे ॿुधाइजे त हीउ रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे, हुकूमत काफ़ी दावाऊं कयूं महांगाईअ जे हवाले सां, जेके असांखे हिते नज़र न पियो अचे, त छा चवंदव तव्हां? साईं असां त सभ खां पहिरियों अफ़सोस ई कंदासीं हिन हुकूमत जे मथां, जेके हुकूमत कूड़ा दावा करे कया आहिनि। हमेशह 14-15 साल खां इक़्तिदार में वेठा आहिनि, सिर्फ़ु आवाम खे ॾटा पूजियूं जा, इन खां अलावा ॿियो कुझु कयो ई कोन्हे। ऐं भलारो रमज़ान हले थो, रमज़ान में इन्हनि दावाऊं कयूं त असां आवाम खे सस्तो अटो ॾींदासीं, सस्तो जेको आहे रिलीफ ॾींदासीं, पर हुकूमत जे ख़ाली जेके हुयूं ॻाल्हियूं हुयूं, सिर्फ़ु दावा ऐं कूड़ा ठकावा ई, ॿियो कुझु बि न आहे। आवाम खे हिन महिल ताईं कोई बि रिलीफ न मिलियो आहे। जेको ॾियाड़ीदार मज़दूर ग़रीब तबिको आहे, जेको कंहिंखे रोज़गार मिले थो, कंहिंखे ॾियाड़ी लॻे थी, कंहिंखे नथी लॻे। को 500 रुपया 600 रुपया कमाए थो, उहो 140 रुपए अटो हिन वक़्तु मिले थो। ऐं ग़रीब माण्हू अटो वठे जा पंहिंजा बचा पाले, जा ॿी कंहिं बीमारियुनि खे मुंहुं ॾिए, या ॿी कंहिं शइ खे मुंहुं ॾिए। का इंतिज़ामिया नाले, का हुकूमत रिलीफ नाले का शइ आहे ई कोन हिन वक़्तु ताईं। साईं इहो तव्हां ॾिसो त असांखे पीर जो ॻोठ में हफ़्ते में 3-4 भेरा कंहिं महिल AC ऐं केॾी महिल मुख़्तियार कार जूं जेके कारवायूं नज़र अचनि थियूं, उहे हिकिड़ो ॾंड जे सूरत में असांखे साम्हूं अचनि थियूं पियूं। त ज़ाहिर आहे त उन्हनि शयुनि ते कंट्रोल करण जे बजाए रोज़मर्रा दुकानदारनि ते ॾंड, त ज़ाहिर आहे उहो बि अवामी जेको आहे सो त माना वसूल कयूं थियूं वञनि पियूं। त इंतिज़ामिया छो कोन जेको आहे सो त इन महांगाई ट्रोड़ जे हवाले सां अवाम खे सहूलियतूं ॾिए थी? आवाम खे साईं असांजा इंतिज़ामिया जेका आहे, जेका उनखे ॾंड हणी थी अचे, उहो बि असां ॾिठो बि आहे, काफ़ी सारो ॿुधो बि आहे त जेको आहे उन ते ॾंड हणी पोयां जेको उन खां 5 रुपया वठी करे पंहिंजे खीसा भरे था वञनि। पोइ उनजो जेको आहे त बल्बो जेको भार आहे उहो आवाम जे मथां थो किरे। जेका शइ मिले थी 140 रुपए में, त उहा शइ असांखे डबल थी 160 रुपए में, 170 रुपए में असांखे मिले थी। उहो भार सॼो जो सॼो असांजे ग़रीब आवाम जे मथां पवे थो। हाणे तव्हां ॾिसो साईं त हीअ माना जीअं हुकूमत जो इहो चवणु हुयो त रमज़ान शरीफ़ जे महीने में काफ़ी शयूं सस्ताव बि थींदी, त जीअं माण्हू पंहिंजे बचनि ॿारनि जे लाइ ईद जी ख़रीदारी बि करे सघे। पर हिते त जेका महांगाई आहे उन ते कोई ज़ाब्तो न थियो आहे, वेतर जेको आहे सो महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। त हाणे जेके ग़रीब माण्हू आहिनि, त जेकॾहिं हिते पीर ॻोठ में सरकारी सतह ते बचत बाज़ारूं लॻनि त उहे माण्हू सस्तो लटो कपिड़ो या पंहिंजे ॿारनि जी ख़रीदारी करे वञनि हा, उहो बि अहिड़े क़िस्म जो को सिस्टम न थियो आहे। त ज़ाहिर आहे त तव्हां सम्झो था त हितां जो जेको ग़रीब आवाम आहे उहो इन ख़रीदारीअ खां बि रहिजी वेंदो। ऐं रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हू जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि उन्हनि खां बि काफ़ी जेको आहे सो त माना ॾुखियायूं उनखे पेश ईंदियूं। साईं बिल्कुलु ईअं ई आहे। असांजे आवाम जेको तव्हां ॾिठो हूंदो, अक्सर भांगे असांजो ग़रीब तबिको 80% ग़रीब तबिको आहे, जे 20% बि आहिनि जेके मिडिल तबिके जा माण्हू रहनि था। उन्हनि जो बि माना ग़रीब तबिके त तव्हां छॾियो, पर मिडिल तबिके वारा जेके आहिनि उहे बि खाइण पीअण में पूरा आहिनि। काफ़ी माण्हू जेके असां वटि ई जेके काफ़ी सारा आया आहिनि, जेके सिर्फ़ु पंहिंजे बचनि जे ईद जे लटनि जे लाइ कबुनि जे लाइ परेशान आहिनि, जेके पंहिंजे खाइण पीअण जे लाइ सिर्फ़ु परेशान आहिनि। हुकूमतूं दावा कयूं आहिनि असां हीअं ॾींदासीं, असां हीअ शइ ॾींदासीं, पर हिन वक़्त ताईं का बि शइ हुकूमत ॾेई न सघी आहे। ऐं जेको ग़रीब माण्हू जेको आहे पंहिंजे बचनि खे भलारो महीनो थो हले, इन जी अज़मत आहे, पर इंतिज़ामिया जा हुकूमत का बि शइ आवाम जे लाइ का शइ हिन वक़्त ताईं न कई आहे। एतिरो कोन्हे को 300-400 रुपया थियनि था, अटो तमामु महांगो आहे, त इन करे ॾाढो मजबूर आहियूं। गिहु खंडु हर शइ महांगी आहे। पाण वेठा आहियूं रोज़गार लाइ, हे मौज को कमु थो कयां वेठो, छा कयूं? कुराड़ो आहे सफ़ा, पुटनि खे बि नौकिरी कोन थी मिलनि, वेठा आहियूं इन करे। महांगाई ॾाढी आहे। बसि ईद जे करे वेठा आहियूं रोज़गार जे लाइ, लटो कपिड़ो कोन वरितो आहे, इन करे कमाई आहे कोन, हर को नई चौंपली थो वठे, इन करे मजबूरी आहे। अटो तमामु महांगो आहे, अटे जो वेल आहे, हर शइ महांगी आहे, त इन करे मजबूरी लाइ वेठा आहियूं रोज़गार कर। बसि हाणे हुकूमत जो सस्ता बि थिए तॾहिं त इहो कमु हलंदो नी, न त हिते असांजा टायरूं थी विया। साईं एतिरी महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, ग़रीब माण्हू परेशान आहे, पेट पालण में हाजिर थी वियो आहे। हिते जो का शइ मिले कोन थी, हर शइ खे अटो महांगो थो मिले, गिहु महांगो थो मिले, खंडु महांगी थी मिले, तेल महांगो, हर शइ महांगी आहे। गुज़र मोटरसाइकिल टैक्सीअ में हलाईंदा आहियूं साईं, कमाईंदा छा 200-300-400 गुज़र सफ़र थिए कोन थो।
4 5 6 ॿार हे नंढा वॾा 8 10 भाती आहियूं कमाइण वारा 2 भाती ॼणा पूरी थिए कोन थी। न न साईं न कुझु ई न छा ख़रीदारी करे ग़रीब माण्हू पेट कोन थो पाले सघे गुज़ारो काॾों ख़रीदारी कंदो हर शइ कोई कीअं न घुरंदा भाउ हुनखे त खपे नी लटो आहे कपिड़ो आहे चंपल आहे हर शइ खपे नी का शइ मिले कोन थी ग़रीब माण्हू पेट पालियूं या लटा कपिड़ा वठूं ईद जी तयारी कयूं काॾों कयूं छामो कयूं वो तो मुताबिक़ बाबा ग़रीब माण्हूअ खे रिलीफ खपे न वाह महांगाई घटि थिए को अटो सस्तो थिए गिहु सस्तो थिए खंडु सस्ती थिए को रिलीफ पैकेज ॾियनि को ग़रीब लाइ को हर शइ महांगी आहे साईं पटाटो 60 70 रुपया किलो थी विया वाङण आहे 120 रुपया किलो आहे करेलो आहे 150 रुपया 200 रुपया किलो आहे खाइण जो कमु चयल आहे मिड़ई पटाटो वठी गुज़र सफ़र कयूं था पेट पालियूं था टोकियो हर शइ महांगो लॻो पियो आहे जे यूटिलिटी अचे थो त कुझु सामान अचे थो कुझु अचे ई कोन थो हिन महिल असां ग़रीब आवाम परेशान लॻा पिया आहियूं तेल महांगा लॻा पिया आहिनि वञूं काॾे ईद जी महांगा पिया ॾिसो था जेकॾहिं राशन वग़ैरह अचनि था त के माण्हू चङनि खे ॾियनि था ग़रीब आवाम त उहे वेल में का शइ मिले ई कान हां यूटिलिटी तक़रीबन 15 ॾींहं थी विया आहिनि जीअं 15 ॾींहं हिकिड़ी गाॾी अचे थी त आवाम छितो थी थो पवे पोइ कंहिंखे हिकु ॾींहुं मिले कंहिंखे मिले ई कोन थो वापसि मोटियो थो वञे न भाई ईद जी ख़रीदारी खे पेट भरण में पूरा आहियूं त कॾहिं कयूं बच्चा ॿार स्कूल पढ़ायूं था उन्हनि जे लाइ 5 रुपया कनि जो का ख़र्ची ॾियूं न कंहिं महिल 5 ॾियूं था कमाइण लाइ 300 400 मसां कमायूं मोटरसाइकिल जो तेल महांगो आहे को ग्राहक हलण लाइ तयारु कोन्हे जे किरायो था चऊं त ॿुधियूं हलिया था वञनि हर शइ महांगा थी वई आहे मुतालबो इहो आहे की असांखे सस्ता बि मिले ख़रीदारी मिले का यूटिलिटी ते अटो अचे को सामान सस्तो अचे खंड जो मिले 110 रुपया 120 रुपया किलो त ग़रीब माण्हू कॾहिं हाणे गिह महांगा 500 रुपया जिते 400 रुपया मिलंदो हुते हाणे 500 थी विया अॻु में यूटिलिटी वारा 300 ईंदा हाणे उहे 500 थी विया हुते जे हो था चवनि असां छा कयूं मथां सरकारी महांगी थी असां छा कयूं असां वञूं काॾे बेरोज़गार लॻा पिया आहियूं ॾिसे सुबुह लाकू आया आहियूं तोखे बि कलाकु पूरो थी वियो काॾे विया आहियूं को पुछण आयो आहे सभु तारीफ़ूं अलाह साईं जो हीउ जेको असांजो रमज़ान शरीफ़ जो महीनो भलारो आयो आहे इन में असांजी गवर्नमेंट जी जेकी इंतिज़ामिया आहे बिल्कुलु जेको आहे नाहाल तौरु नज़र अची रही आहे छो त हिन महांगाईअ जे दौर में के बि गवर्नमेंट जूं असांखे अॻु भरायूं नज़र नथियूं अचनि अॻे जेका महांगी हुई रमज़ान शरीफ़ में उहा 20 खां 30% अञा वधी वई आहे ऐं असांजो जेको अवाम आहे उनजो रोज़गार जा ज़रिया अॻे जेके हुआ उहे अञा ताईं घटिजी विया आहिनि वधिया कोन्हनि गवर्नमेंट खे खपे त अवाम खे रोज़गार जा ज़रिया पैदा कनि त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल नमूने सां गुज़ारे सघनि हाणे इंतिज़ाम में अचे थी रमज़ान शरीफ़ में हुजणु ईअं खपे त शयुनि जा रेट घटि हुजणु खपनि हाणे शयुनि जा रेट वधी विया आहिनि रोज़ायत जेके आहिनि उहे परेशान आहिनि त असां रोज़ो छोड़ियूं जिते उहे 2-3 शयूं इस्तेमालु करे सघनि पिया उन जाइ ते उहा हिकु शइ सां रोज़ो छोड़नि था ऐं असांजो ग़रीब तबिको जेको आहे हिन वक़्तु ईद जी ख़रीदारी त दूर जी ॻाल्हि आहे पर हू पंहिंजे पेट पालण ताईं पूरा आहिनि त असां कहिड़े नमूने पेट पाले ॿारनि जूं जेके घर में रड़ियूं थियनि थियूं उन्हनि खे असां ख़तमु कराए सघूं ऐं ॿारनि खे असां सुकून सां आराम ॾेई सघूं जिनाद असीं हिन वक़्तु पीर जो ॻोठ में यूटिलिटी स्टोर ते मौजूदु आहियूं पीर जो ॻोठ शहर में आवाम जी सहूलियत जे लाइ 3 यूटिलिटी स्टोर क़ाइमु आहिनि जॾहिं त पीर जो ॻोठ जी जेका आबादी आहे उहा घटि लॻभॻि 2 लख जे वधीक जेको आहे उहा ॿुधाई पई वञे जॾहिं त पसगिरदाई उन खां अलॻि आहे जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको आहे इहा दावा कई वई हुई त हिन भेरे यूटिलिटी स्टोरनि ते वधीक काउंटर लॻाया वेंदा त जेको जीअं रमज़ान शरीफ़ जे महीने में आवाम खे जेके सस्तो सामान आहे उहो सही नमूने सां फराहम करे सघिजे पर हिन वक़्तु असीं हिते पीर जो ॻोठ जे यूटिलिटी स्टोर ते मौजूदु आहियूं इंचार्ज असां सां गॾु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तनवीर हुसैन शाह सां त उनजो वधीक छा चवणु आहे साईं इहो ॿुधाइजो त हीउ पंहिंजो यूटिलिटी स्टोर ते कॾहिं हीउ जेको आहे सामान आयो आहे ऐं उनखे केतिरा ॾींहं थी विया आहिनि केतिरो सामान आयो हुयो अस्सलाम वालेकुम साईं अर्ज़ी आहे त यूटिलिटी स्टोर ते 3 रोज़े ते अटो आयो हुयो 90 बैग उन खां पोइ हिन महिल ताईं अटे जी सप्लाई न आई आहे बाक़ी घी खंड ॿियो सामान तमामु जेको बि आहे जनरल आइटम उहे अवेलेबल आहिनि असां वटि मौजूदु आहिनि ऐं असांजो जेको फ़र्ज़ु आहे असां सरअंजाम ॾियूं था आवाम जे लाइ बाक़ी अटे जी सप्लाई ॿिए रोज़े खां पोइ वरी न अची सघे हिन महिल ताईं जो पुछण में इहो ख़बर पई त मथे जेको आहे स्टॉक जो जेको आहे बैलेंस पूरो थी चुको आहे जेको मिल सां कॉन्टेक्ट में लॻा पिया आहिनि इंशाल्लाह जल्दी इहो कॉन्टेक्ट थी वेंदो ऐं अटो अचणु शुरू थी वेंदो फ़िलहालु न आयो आहे
अच्छा, हिते जेको ग़रीब आवाम त अचे थो अटे जे लाइ त उहो त वापसि मोटी थो वञे। ग़रीब आवाम खे त इहो आसरो ॾिनो वियो हुयो त हिन भेरे यूटिलिटी स्टोरनि ते वधीक काउंटर लॻाया वेंदा ऐं माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं, सस्तो सामान ॾिनो वेंदो। त हिन वक़्तु तव्हां जेका घुर कयो आहे त कहिड़ो जवाबु अचे थो पियो? छो त माण्हुनि जो त ॾिसूं था त माण्हू त काफ़ी हिते यूटिलिटी स्टोरनि ते अचनि था पिया। असांजो इहो चवणु आहे उन्हनि खे त बिल्कुलु अटे जी सप्लाई जेका आई असां हलाईसीं, जेका ईंदी असां हलाईंदा आहियूं ऐं आवाम खे इन करे वापसि कयूं था पिया जो असां वटि चेक हूंदो अटो। आवाम परेशान बिल्कुलु आहे अटे जी सप्लाई न अचण जे करे। इनशाला जल्द ईंदी त आवाम खे ॾींदासीं, फ़िलहाल नथी अचे। हा, 3 रोज़े खां पोइ वरी अटो न अची सघियो आहे, जो मथे कॉन्टेक्ट पूरो आहे, नई कणिक लथी आहे, शायदि कॉन्टेक्ट कनि था, अची वियो त हलाईंदा, फ़िलहाल न आहे। अच्छा, छा आहे माना रेट जेको आहे सो त छा आहिनि माना हिन वक़्तु जेको आहे जेके यूटिलिटी स्टोर जा रेट आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आवाम खे ॾियनि था? छो त इहो ॿुधूं था BSP कोड ते आवाम खे वधीक रिलीफ मिले पियो। बिल्कुलु BSP ते हुनखे रिलीफ आहे, मिले थो। 300 रुपया हुनखे घी किलो पए थो ऐं 400 रुपया अटे थैली पए थी ऐं 70 रुपया किलो खंडु पए थी। हुननि खे उहे अचनि था, BSP लॻनि था। बाक़ी कंहिं महिल तकलीफ़ दुश्वार थिए थी, छाजे करे जो मथो नादरा जी पॉलिसी आहे, OTP हुनजो ॾियणु हुनजो कमु आहे, असांजो OTP हणणु कमु आहे। जेकॾहिं उहो जल्दी थो अचे त जल्दी था हुनखे ॾियूं, जेकॾहिं 2 ॾींहं नथो अचे त हुनखे तकलीफ़ अचे थी। इहो नादरा जी पॉलिसी आहे, असांजी न आहे। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, वठूं था हिते छा कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था।